जो अगे मूं 12% ॿुधाया हुआ रिलीज़ ते पैसनि ते, हाणे वरी 15-16% ते वञी रिलीज़ बि थी आहे फिनांस। कहिड़ो कमु थींदो जो 15-16% उहो रिलीज़ वठनि था? ख़ुदा जा बंदा, तव्हां सिंध जा आहियो, छा ॿुधायां? को कमु न थियो आहे, सिर्फ़ु किताबनि में कम आहिनि। सर ज़मीन ते वेंदा। भाई ये शेम और कूड़ बंद हो जाए ताकि वो अपनी कंसंट्रेट कर सके। ये मुनासबा है, मुंह पे नालो तो करो। एजाज शाह साहब, मैंने किसी का नाम नहीं लिया। मेरी बात सुन ले। मैं आप ना शेम पे तवज्जो देना, कूड़ पे आप प्लीज अपनी बात। मैं तो एक अर्ज करूं, मैं मुझे बोलने का हक है। 3 साल में 3 साल थिया, ये टी बजट है। 1 रुपयो भी आप अपनी स्पीच में जवाब दे दीजिएगा। 3 साल थिया, किसी और को पॉइंट्स लिख के दे दे। असां भी 3 MP आहियूं, असांखे भी लखे आवाम वोटर न आहिनि। 1 रुपये जो स्कीम असांखे ॾेखारीनि त शिराजिन खे ॾिनो आहे, छो न ॿुधाईंदासीं? भला कमु त कुझु बि कोन्हे। असां त सॼो हलूं था ठटे ज़िले में, सजावट ज़िले में, सिंध में वञूं था, दावतुनि में, फोतियुनि में, ख़ुशियुनि में वञूं था, ग़मीन में वञूं था, ॾिसूं था सिंधी हालत बुरी थी पई आहे। सिर्फ़ु किताबनि में आहे, ॿियो त कुझु बि कोन्हे। GMA जा पैसा मिलनि था। पहिरीं तारीख़ किस्त अचे थी, बाबा पैसा विया हली, पगार निकितो। चंद माण्हू खे पगार मिलियो, जेके शिराजिन खे, जिन वोट न, ग़रीबनि खे नौकरियूं मिलियूं, उन्हनि जा पगार बंदि। उहे सूरनि में ॿिया पैसा हड़प थियो वञनि। अरे ख़ुदा जा बंदा, अवी सिंध जा आहियो, अवां सिंध में रहो था, अवां ते फ़र्ज़ु थिए थो, हिन धरतीअ, हिन जीजल मां जिते पाण पैदा थिया आहियूं, जंहिंजो खाऊं था, वॾा थिया, जंहिंमें दफ़न थींदासीं, असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। ख़ुदा पाक कसम सच ॿुधायां थो त केतिरा हिन में MP हूंदा सिंध जा, जेके मुंहिंजे ॻाल्हि सां मुतफ़िक़ हूंदा। दिलि सां चवां थो, पर नथा पुछी सघनि। हुकूमत धणी, जेके हुकूमत वारा वेठा आहिनि, उन में केतिरा मुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ हूंदा? त कमु त थिए ई कोन थो। लख एकड़ ज़मीन ॿेले खां त इहो ठटे में हिकिड़ी ओमनी कंपनी आहे, अनवर मजीद नाले सां, उनखे ॿेलनि जी ॾिनी वई आहे। माण्हू ग़रीबनि खे लॾाए जेलनि में हणी FR कटे उन्हनि खे दरबदर कयो वियो आहे। उहे माण्हू झोलियूं खणी पिटीनि था त ख़ुदारा त हीअ हुकूमत कॾहिं गरक थिए, कॾहिं वञे त जिंद छुटे, त हिन छो नथा हुननि ते क़दम खणनि? फ़र्ज़ु आहे हुननि जो क़दम खणनि। सिंध में दादा कहिड़ो असरु कयूं आहे? तव्हां TV ॾिसो त छा असरु थियो आहे सिंध सां। तव्हां दादू वञो, नवाब शाह वञो, लाड़काने वञो, 60 अरब रुपए जो पैकेज लाड़काने जो हो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा शहीद जेका हुई, उनजो पंहिंजो ज़ुल्लो आहे, ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब, उते ॾिसो 60 अरब रुपया, उते घटि ॾिसो छा हालत आहे। त ख़ुदा जा बंदा, असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे त पंहिंजे धरती जी ख़िदमत करियूं। पंजाब, तव्हां सिंध छॾे तव्हां पंजाब वञो त तव्हां वॾी तरक़ी ॾिसो पंजाब जी, त छा रोड ॾिसो, छा बिल्डिंगूं ॾिसो, छा वण ॾिसो, जहिड़ो पेरिस लॻो पियो आहे। उते छा ज़राअत तरक़ी कई आहे। 30,000 ट्रैक्टर, उते ज़राअत 2 लख रुपया सब्सिडी ॾिनो आहे। उते हर डिवीज़न में अनाज मंडी, सब्जी मंडी ठही वई आहे। हिते त असां खां ॿियो थियो ज़राअत में। ख़ुदारा 182 रुपया रेट सरकार मुक़ररु कयो आहे, गवर्नमेंट मुक़ररु कयो आहे। उन मां बि आबादगार हारियुनि खां 27 रुपया खसे वियो। ये ख़ुदा जा बंदा, ॿियो त कुझु कोन था, पर मिसकिन माण्हू जी छा हालत आहे, उहे 27 रुपया में खसे विया। छो खसियो वियो? वरी साईं सिंध हुकूमत ते बोझो विधो वियो त बाबा सिंध हुकूमत पैसा भरींदी। अरे बाबा, छाजे लाइ सिंध हुकूमत खां पैसा वठी का दवा वठो, को माण्हू जो इलाज थिए, कि जिगर में माण्हू झलिया पिया आहिनि, गुर्दनि जी बीमारी में झलिया पिया आहिनि, उन्हनि ते ख़र्च करियो, या तव्हां वठी इहे पैसा वरी पंहिंजे कम में आणियो। 6-7 अरब रुपया वरी सिंध हुकूमत खां वरिता विया। हुते माण्हू सां हेॾो ज़ुल्म, 27 रुपया खसिया विया, मानीअ गिराह खसियो वियो। कहिड़ी तरक़ी भला थी आहे हिते? मूंखे तव्हां ॿुधायो, कहिड़ी माण्हू जी ख़िदमत थी आहे? ॿियो त ठहियो असांजो ठटे जो रोड, जामे मस्जिद, शाहजहान जामे मस्जिद जो ठटे जो रोड 4 दफ़ा टेंडर थियो आहे। हिकिड़ो तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, इहा ई ठटे शहर जे लाइ 28-30 करोड़ रुपया मंज़ूर कया विया, तंहिंमें 50 लख ख़र्च कोन विया, पैसा निकिरी विया। तव्हां शहर हाल ॾिसो, तव्हां रोड हाल ॾिसो, 4 दफ़ा टेंडर थियो आहे।
2 करोड़ टेंडर 5 करोड़ टेंडर 13 करोड़ जो टेंडर हीअं वरी 18 करोड़ टेंडर 1.5 माइल कोन थो ठहे रोड 12-13 करोड़ जो ड्रेनेज नालो अलाह साईं आहे बंदि आहे 7 साल थिया आहिनि को धनी साईं आहे जे ॻाल्हि था चऊं त शीराज़ी लाज़ी घोड़ा वोड़ा लॻी थी वञे बाबा आऊं तव्हांजो ज़ाती मुखालिफ़ कोन आहियां ऐं हक़ जी ॻाल्हि करियां थो 5 अरब रुपया ॿुधूं पिया लांचनि में निकिता आहिनि अरे ख़ुदा बंदा ये पैसा हिते ख़र्च करियो न सिंधी आवाम ते ख़र्च करियो रोशन सिंध सही रोशन सिंध सही थिए पई सोलर प्लांट लाइ छा था लॻनि बल्ब था लॻनि 5 अरब रुपया उन ते ॾेखारिया विया आहिनि टेंडर थियो आहे उहे 5 अरब रुपया तव्हां अटो सस्तो करे ॾियो ग़रीबनि खे यकीन तव्हां सम्झो ख़ुदा पाक कसम खणी चवां थो त मिसकीन माण्हू मूंखे गॾिबा आहिनि रस्ते में किथे मिलंदा आहिनि रस्तो गाॾी वारे साईं असां कल्ह खां लंघनि पिया अटे सेर न आहे इहो माण्हू जो हाल आहे माण्हू त साईं हिकिड़ा माण्हू त ख़ुदकशियूं कनि पिया तव्हां ॾिसो पिंगरियो में कल्ह चोथों 5 ॾींहुं छा माण्हू जो हाल थियो ज़ाल मुड़ुस पाणी पाण खे मारे छॾियो को धनी साईं कोन्हे 6 ॿार वीचारा दरबदर थी विया जो न बेरोज़गारी जे करे गुरबत जे करे इहा ॻाल्हि करियां थो साईं एजाज़ शाला बाबा हुतां तकलीफ़ थिए थी अलाए कंहिंखे तकलीफ़ थिए थी जो घोड़ा वोड़ा कनि था असां तव्हां छटे जा रोड ॾिसो वञी गुलाम अला खां साकर रोड ॾिसो हिकु दफ़ा तव्हां मटियो ॿिए दफ़ा मटे कोन सघंदा खारोशान रोड ॾिसो ठटे खां तव्हां जुम्पी रोड ॾिसो दड़े खां तव्हां अबड़ाल रोड ॾिसो जोक खां तव्हां अबड़ाल रोड ॾिसो खारोशान ॾिसो जोए जो रोड ॾिसो अरे बाबा हेॾा ज़ुल्म पैसा केॾा वञनि था बजट केॾा वञे थी किथे ख़र्च कई वञे थी इहे असांजा 2 ज़िला ऐं पंहिंजा ॻाल्हि थो करियां सिंध सां त अलाए कहिड़ो अशर आहे करप्शन एतिरी वधी वई आहे जेकॾहिं को फ़ौज का रेंजर्स को कदम थी खणे त बाबा घोड़ा घोड़ा लॻे वञी थी वञे बाबा फ़ौज कंहिंजी रेंजर्स कंहिंजी दुश्मन न आहे फ़ौज चङो कमु थी करे असांजी मुआफ़िज़ बि आहे असांजे सरहद ते बि आहे असांजे जॾहिं ॿोॾ अचे थी तूफ़ान अचे थो ज़िलज़िलो अचे थो इहे ई तव्हां कमु अचनि था दहशत जो मुक़ाबिलो करे शहीद थिए थी दे आर ट्रेन्ड फॉर इट जी वो इसके लिए ट्रेंड किए जाते हैं ना इसलिए वो करते हैं वो इस काम के लिए ट्रेंड किए जाते हैं ना मैडम साहब मैं तो सच्ची बात कर रहा हूँ अगर नहीं सही कह रहे हैं आप वो इस बात के लिए ट्रेंड किए जाते हैं मैंने तो कुछ गलत बात तो नहीं कर रहा हूँ नहीं आप बात करें आप गलत भी करेंगे आपका अपना टाइम है कोई मसला नहीं है लेकिन वो इसके लिए ट्रेंड किए जाते हैं ना हमारे कोस्तान में जाके देखो कोस्तान हाल ॾिसो अटो कोन्हे माल जो चारो कोन्हे पाणी पीअण कोन्हे बाबा ये अरबों रुपया तव्हां केॾा था करियो तव्हां 2-4 अरब 5 अरब तव्हां ख़र्च करियो उते 4 खाइनि त हुई पिया उते ख़र्च करियो माल जो चारो ॾियो ग़रीबनि खे अटो ॾियो दवा पहुचाए ॾियो पाणी बंदोबस्तु करे ॾियो उहो त उन लाइ कुझु बि कोन्हे तव्हां हॉस्पिटल जो हाल ॾिसो मूंसां गॾिजी हलो मिनिस्टर साहब मूंसां गॾिजी हले हली ॾेखारियो छटे जूं सिजावल जो हॉस्पिटल ॾेखारियांसि थो त किथे दवा आहे किथे इंजेक्शन आहे मूंखे ॾेखारे हली ऐं ॾेखारियांसि थो दवा आहे किथे दवा का चीज़ कोन्हे हाँ साईं एंजोस की साईं अस्पताल हवाले कयो अरे ख़ुदा जा बंदा पाण सुधारियो अस्पतालुनि खे पाण उन ते ख़र्च करियो अव्हांखे सवाब मिलंदो कि मिसकीननि जी दवा दुआ थींदी अव्हांखे साईं असांजी छटा सजावल जी पुल आहे डेली 20 करोड़ 20 लख रुपया डेली उते वसूल कया वञनि था जेको नथो ॾे पैसा नथो ॾे त भाउ हुन गाॾी खे माल वापसि करियो हिन में माल वज़न ज़्यादा आहे जेको ॾे थो 5000 4000 रुपया गाॾीअ जा त बाबा जेको खपने मटे वञो अरे बाबा को धनी साईं आहे सिर्फ़ु असांजे मज़ूरी आहे पथर जी 5000 रुपया फी गाॾी गुंडा टैक्स जेके छटे जा जेके असांजा सरपंच थिया वेठा आहिनि उहे 5000 रुपया फी गाॾी गुंडा टैक्स वसूल कई वञे थी बाबा हे नौकरियूं जेके ग़रीबनि मिसकीननि जूं आहिनि जिन मिसकीननि किन पैसा भरे वरितियूं आहिनि किन खे ईअं मेरिट ते मिलियूं उहे पघार बंदि माण्हू वीचारा 2-3 सालनि खां बुखनि पिया मरनि 2-3 माण्हू पाण खे बाहि ॾेई साड़े छॾियो हिकिड़ो 2 माण्हू मरी बि वियो अरे अलाह साईं जा बंदा छा ॻाल्हायां ऐं अलाह कंदो इहो हिसाब तव्हां ज़रूरु तव्हां जिन ज़ुल्म कयासीं ज़रूरु भरींदा
भले नाराज मुझे भले थियो ये कंक्लूड भी कर लें शाह साहब, थोड़ा सा कंक्लूड मेरी बहन, हाँ। ये अपनी बिल्डिंग है, असेंबली बिल्डिंग है, मतलब ये लकड़ी है, ये कौन सी लकड़ी है? ये वॉशरूम जाके देखो, ये इसका टाइल्स देखो, ये क्या काम हुआ है? 2 नंबरी काम हुआ है। किसने पैसे खाए हैं इसके? 3, 4, 5 अरब इस पे खर्चा आया है, वो कहां पैसे गए? ये काम है बना हुआ है। मैं इसको एक मुक्की मारता हूं, देखो ये लकड़ी टूट जाएगी। हक के सच ॿुधण तैयार कोन आहियो न। शाह साहब चले कंक्लूड भी करें, आगे बढ़े। आरओ प्लांट, आरए प्लांट में 10-15 अरब रुपया ऐसा खर्च ॾेखारियो वियो आहे, कयो वियो आहे। अरे बाबा केॾा आरा प्लांट, ये तो नकली है न, को कहिड़ो आरो प्लांट आहे? माण्हुनि खे त कोई सवलात ई कोन मिली आहे। ख़ुदा जा बंदा, ये तव्हां पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे तव्हां दवाऊं ॾियो, तव्हां अटो सस्तो करे ॾियो, ग़रीबनि खे फ़ाइदो ॾियो, मिस्किन खे अव्हांखे दुआऊं कनि। तव्हां यकीन सम्झो त जेको हिन वक़्तु हालत आहे, ख़ुदा पाक कसम खणी ॿुधायां थो त माण्हू पिटीनि था, माण्हू पिटीनि था। तॾहिं बि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब हो, वाक़ई उन हुकूमत हलाई, वाक़ई हुकूमत हलाई। ये हींअर छा थियो आहे? हिन हुकूमत खे माण्हू पिटीनि था। हिकिड़ो कमु आहे इरिगेशन में कुछ असां खांटियूं जेको असां मञूं था त कुछ खांटियूं थियूं आहिनि इरिगेशन में। ॿियो त आउं त कुझु कोन थो सां, को रोड कोन थो सां। हिकिड़ी पुल, मेरी बहन, एक हमारे पास पुल है साकरो से बाबरा रोड पे, उसको 6 साल हो गए हैं जाम ब्रांच पे। 6 साल से लकड़ी रख के लोग जाते हैं लकड़ी से। अभी आप बताएं हम क्या करें, किसको बताएं भाई? कहाँ पैसे कहाँ गए, कहाँ खर्च होते हैं? वजीर अला साहब ॿुधाए त सही न, किथे ख़र्च था करियो? फिनांस मिनिस्टर साहब ॿुधाए त किथे ख़र्च था करियो? मुख्तसर कर लें, काफी देर हो गई। नहीं, मैंने इतनी बात नहीं की है। नहीं, 13 मिनट हो गए हैं, हमारे 13 मिनट हो गए, 1-2 मिनट बस और ले लें। हाँ। अलादाद करमती भरोचो जो अलादाद जो बैंस कॉलोनी में उनके मारियो वियो, मोटरसाइकिल ते बाबा हथ न नहीं बीठो, न इज्जत वारो माण्हू हो। बाबा पुलिस गोली मारे छॾियो, इंसान मो जहिड़ो कुतो मो, ये का शराफत आहे? उते खटी असांखे मरी वियो आहे बठोरे में, हिन हुकूमत जा माण्हू उते मारियो, सॾु करे घर मां। अरे बाबा मिस्किन इज़त वारा माण्हू, खानदान माण्हू उते सॾु करे उते डज़ करे मारे छॾियो। को धनी साईं कोन्हे, को पुछण वारो कोन्हे। अलाह कंदो हाणे जल्दी पुछा थींदी। जिन कया हूंदा करतूत, न कया हूंदासीं असां वांगुरु हलंदा पिया। जिन कया हूंदासीं ज़रूरु लोड़ींदा। भला स्कीमूं असां जूं बसि अलाह कंहिंजे घर मां बंगले में जलिया आहिनि, उहो त वक़्तु ॿुधाईंदो। ऐं कुझु कोन थो चवां हिन बारे में, मूंखे वधीक चवणो न आहे हिन बारे में। ॿुधूं पिया त 2 रुपया जलिया आहिनि, कंहिंजे बंगले में जलिया आहिनि। जी शाह साहब जरा आप मुख्तसर कर लें, काफी देर हो गई। कितनी देर बहन? नहीं, ये ज्यादती हो जाएगी क्योंकि फिर काफी लोग हैं, तो जरा मुख्तसर कर लें। 15 मिनट होने वाले हैं। मेरा अर्ज सिर्फ ये है, 1 मिनट और बोल लें, बस 15 मिनट। मेरा अर्ज ये है, यकीन समझो इनको आप, मेरी मैडम साहब बहन मेरी, आप इनको हिदायत करें, काम करें। सिंध के लोगों का इन पे हक है, खिदमत करना इनका हक है। भाई तव्हां वोट वठी आयो, अलाए कहिड़े नमूने तव्हां हुकूमत ठाही आहे, त ख़ुदा जा बंदा पाण बंगलनि में वेठा हूंदासीं, एसियुनि में वेठा हूंदासीं। जेके माण्हू रोज़ 200 कमाइण वारा माण्हू, उन जो हाल कहिड़ो हूंदो? ख़ुदा जे वास्ते अटो सस्तो करियो, माण्हू खे रोज़गार ॾियो। हे जेके ग़रीब नौकरियूं जिन वरितियूं आहिनि, पैसा भरे, महिरबानी करे उन्हनि जो मसइलो हल करियो। पघारूं ॾियो माण्हुनि खे। 2 सालनि खां माण्हू दरबदर आहिनि। मूंखे उमेदु आहे शर्जील मेमन साहब में TM जा मसइला बि हल कंदो। मूंखे उमेदु आहे छो त थोरो कावड़ी थधा थिया आहियूं ॿई दुनिया, इंशाअल्लाह ताला इहो कुझु ख़्यालु कंदो। थैंक यू, वॾी महिरबानी आहे। थैंक यू।